उथियारे उथी विया मंझां मुआज़ार। उथियारे उथी विया मंझां मुआज़ार। हबीबे हणी विया पीड़ा जी पचार। तबीबन तमार हॾ न वणे हाण मूं। अस्सलाम वालेकुम। जनवरी जी 2 तारीख़ नए साल जी शुरूआत सां गॾु नए साल में नयूं उमेदूं खणी प्रोग्राम ॾिया ॾिया लाट सां फेसबुक तां लाइ नशर कंदे मशीन सेकारे साथी अला बचायो बुलाणी ऐं आवां जो मेज़बान सनावला शेराणी। हॾठा रुत जी रात में आगाज़ प्रोग्राम अॼु बि दुआ ने नेक तमन्नाउनि जा अंबार खणी त शाल जिते बि जो सुखिया हुजो। ख़ाली ही साल वियो आहे साॻियो ई हाल रहियो आहे। ही साल कीअं रहियो दुनिया में 2020 मिसाल रहियो आहे कि निंडनि में साल बदिलियो आहे त का ॻाल्हि न आहे त कॾहिं सिज जी लालाण में न फ़र्क़ु पियो आहे न चंड जी चांडाण में न सितारनि जी सुहाई धीमी थी आहे ऐं न ई कंहिं गिरह तजला छॾिया आहिनि। फ़र्क़ु आहे न आहे सिर्फ़ु इहो त तारीख़ खे नओं नालो मिलियो ऐं असांजा हाल वही साॻिया। जीअण कान जेॾियूं वॾा वस कया मूं जीअं हर माण्हू जीअण जा जतन कंदे को वतन तां वारजी वञे थो त को प्रोटोकॉल खणी पंहिंजे पाण खे महफ़ूज़ करे थो पर हर कंहिंखे हिन दहशतगर्द दौर में पंहिंजे सिर बचाइण जी लॻल आहे। सिर बचाइण बि सुनत आहे ॻाल्हि इहा बि सची पर ॻाल्हि इहा बि कूड़ी न आहे त जेको पाण कान जी वियो उहो बि माण्हू न आहे पर माण्हू उहो ई मिसाली आहे जेको धरती जा दर्द रखे ऐं धरती कान जीए। माण्हू सभई माण्हू हिके ख़ुदा जा खलकियल हिके मिटी मां मूर्तूं ठाहियल पर हर माण्हू खे कुदरत वारे पंहिंजो पंहिंजो रुतबो ॾिनो आहे। ज़रूरी न आहे त दौलतमंद अमीर माण्हू रुतबे वारो आहे पर ख़ुदा जे नज़रनि में सुठो ऐं रुतबे वारो उहो आहे जेको ख़ल्क़ ख़ुदा जी ख़िदमत करे ग़रीबनि जी मदद करे धरती हाणनि जो दर्द सम्झी सघे ऐं धरती खे ॿुधाए सघे। जेकॾहिं धरती पुछे त अमीन अरबाब जे सिटनि जा चई ॾिजे त तूं पुछी थिए धरती छा छा कयो आहे असां। खुलियल आसमान हेठि बचा पालींदड़ जिजल माउ जो कसम आहे त धरती त तेल कढ़ाए जीअं कढ़िया आहियूं रिड़ी रिड़ी रिड़िया आहियूं ऐं विड़ी विड़ी विड़िया आहियूं जलिया आहियूं दुखिया आहियूं रुलिया आहियूं ऐं तुंहिंजे चंचल चिल वलाइनि ख़ातिर चखिया चढ़िया आहियूं। तूं पुछी थिए धरती छा छा कयो आहे असां। ही घाणे घायल जिस्म असांजा ही काती हेठां कंध ही सलाखनि पोयां तड़पंदड़ असां जूं अखियूं ही सिंध कमाइण वेल जी वरण जा इंतज़ार हिकु शाइर जो उजागिल अखियूं हे पिरिन जे पिंभड़ियुनि में भॻल आरसनि जा लका ही सूर्य सिंगार बणियल सिसकियूं भरींदड़ असांजूं सिसियूं ही पारूथा उछलायल खाधा ऐं असांजे बचनि जो बुखारो पेट तुंहिंजी गवाह लाइ गवाह रखियो असां ऐं तूं पुछी थिए धरती छा छा कयो आहे असां। ही टिल्टी जा धणी ही सूमरनि जा दोदा ही शहीदनि जा शाह अनायत ही नगर जा रूपला ही मयाणी जा मैदान ही सिंधु उछलायल आया काज़ी मेंहदी ऐं माठीणे संदा वजूद असांजा ऐं ही तोसां लोह अज़ल जा वचन ही कखनि पखनि ऐं बुखनि पेटनि जूं कथाऊं ही जलाल में आयल जलाली बाबा ही अलस्ती ऐं मस्ती में दराज़नि जा सच ही लियोर जी बाज़ार में विकाणियल इज़तूं ही मदोश अखियुनि जो उलारियल अदाऊं ऐं सदियुनि जी सदाउनि जे पखियुनि में सुतल क़यामतूं उथलाए पुथलाए छॾियूं आहिनि असां ऐं तूं पुछी थिए धरती छा छा कयो आहे असां। ही शिकारपुर जो शेख ही भड़बाग भिटनि जो बाग़ी ही लाड़काणे लथल सीसियूं ही टोड़ी जा ठिकाणा ही क़ुरान पाक जा मंज़ूम तर्जुमा ही मकली सुतल वजूद ऐं असीं ही बालवा जा रखियल भरम साईं ही केच संदा पेच असांजा ही दरवाड़नि जूं कहाणियूं ही दिलोरा जो दिल भरियूं ही फुलाणे जा सिंध फेरा ही जीजल माउ जे पेरनि ते हथनि जा तोहफ़ा ऐं हिकु न्याणी खे 7 किताबनि जा दर्जा हा साईं त ॾिना आहिनि असां ऐं तूं पुछी थिए धरती त छा छा कयो आहे असां। प्रोग्राम ॾिया ॾिया लाट असांखे दिलि ॿुधण लाइ असां बेहद थुराए था।
फेसबुक तां लाइ नशर थियंदड़ प्रोग्राम ॾिया ॾिया लाट सां ऐं उन में मौजूदु आऊं ऐं तव्हां सां मुखादिब सनाउल्ला शेराणी ऐं शामिल प्रोग्राम कंदासीं तव्हांजा आयल कमेंट। वकार हुसैन भाई कुछ लाइन्स मेरे लिए मोहब्बतों से तव्हांजो तव्हांजे लाइ खोड़ सारियूं मोहब्बतूं तव्हां बस यादि कयो। आबिद अली अजण जियो भाई लिखी यादि कयो। आयस्तो सिंह आशिक हुसैन माशाल लिखी यादि कयो। मोहब्बतूं साईं तव्हां जेकॾहिं सिंधी में नालो लिखो आहे त बहितर थी आहे। अली अकबर अली कहिड़े माक सां यादि कयो ऐं आबिद हुसैन हिंगोर जो जाती असांखे ॿुधे पियो बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बस जे लाइ वक़्तु करियो। गुलाट चिखा गुलाम अहमद ज़ैनपुर अस्सलाम वालेकुम लिखी यादि कयो। वालेकुम सलाम मोहब्बतूं साईं तव्हांजो। मंज़ूर अली लुंड हैप्पी न्यू ईयर लिखी यादि कयो। मोहब्बतूं साईं तव्हांजो तव्हां बस यादि कयो। अब्दुल शकूर चांडियो हाय लिखी यादि कयो। बेद कुर्ब साईं तव्हांजा तव्हां बस यादि कयो। रबनाथ बिरोई लाजवाब लिखी असां यादि कयो। बुगियो साहब ज़बरदस्त लिखी फ़हीम बुगियो असांखे ॿुधे पियो बेद कुर्ब सां तव्हांजा। निज़ामुद्दीन अजण तव्हां बस यादि कयो। ईश्वर लाल राठौड़ तव्हां बिना आवाज़ सफ़र में असां सां गॾु आएस नोड़ी ज़बरदस्त लिखी यादि कयो। मोहब्बतूं सां तव्हांजा। नज़ीर अहमद तव्हां बिना आवाज़ सफ़र में असां सां गॾु तव्हांजा प्यार असांजे अखियुनि ते ऐं दोस्तनि खे इहा आगाही बि ॾींदा हलो त कोशिशि करे पंहिंजो नालो ऐं ॻोठ जो नालो सिंधी में लिखी उमाणियो ऐं स्टिकर मोकिलण खां परहेज़ करियो। गुलाम सुल लगारी पनीर खां बहितरीन लिखी यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बस यादि कयो। ऐं गुलाम सरवर मेरी दुआ है अल्लाह आपको सुखा सलामत रखे। मोहब्बतूं सां तव्हांजो तव्हां बस यादि कयो। ऐं वलीमंद भट्टी ॾाढो सुठो भाउ लिखी यादि कयो। बेद कुर्ब वलीमंद साईं तव्हां बस यादि कयो। तव्हांजा प्यार बसंजे खिंदे। शबीर आशिया रोके लिखी यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा। अज़ीज़ मिस्री ज़बरदस्त आबाद जो मोहब्बतूं सां तव्हांजो तव्हां बस यादि कयो। ज़हरदीन सिंधी बहितरीन प्रोग्राम लिखी यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा। राय भलीम अस्सलाम वालेकुम लिखी यादि कयो। वालेकुम सलाम मोहब्बतूं सां तव्हांजो तव्हां बस यादि कयो। तव्हांजा प्यार बसंजे अखियुनि ते। ज़ुबैर अहमद कुंबर तव्हां लिखियो साईं सिंध जे ग़रीब आवाम लाइ दुआऊं कजो। साईं सिंध जी सदा सिंध आबाद हुजे। मोहब्बतूं सां तव्हांजो। ऐं असां पल पल सिंध जे ग़रीब आवाम न सिर्फ़ु पर सॼी सिंध जी आसूदगीअ लाइ दुआ घुराया आहियूं। मुनीर अहमद बिरोई माशाल्लाह बहुत खूब जनाब लिखी यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बस यादि कयो। सजाद अली जमालिया सां यादि कयो। आशिक अली मक़सीद तव्हां सां यादि कयो। घणे तइदाद में कमेंट मोकिलिया आहिनि आशिक साईं तव्हां जेकॾहिं हिकिड़ो ई कमेंट मोकिलियो आहे तव्हांजे प्रोग्राम में शामिलु थी वञे हा ऐं कोशिशि करियो हिकु या ॿ कमेंट मोकिलियो। असां यकीननि तव्हांजा कमेंट अमानती तौरु प्रोग्राम में शामिलु कंदासीं ऐं तव्हां जेके घणे तइदाद में कमेंट मोकिलियो था इन्हनि सां काफ़ी दोस्तनि जा कमेंट रहिजी था वञनि। असां नथा चाहियूं कंहिं दोस्त जो को बि सनियो रहिजे। अब्दुलरहमान कुंबर सलाम लिखी यादि कयो। वालेकुम सलाम। शबीर अली रिंद नाइस लिखी यादि कयो। ऐं सैफुल्ला शरब जियो लिखी यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बस यादि कयो। शबीर रिंद घणे तइदाद में प्यार मोकिलण सां तव्हांजा बेद थो रहे था। जबार तव्हां बस यादि कयो। ऐं अख्तियार अहमद अली सोलंकी ठारो शाम तव्हां असांखे ॿुधो पिया। सजाद अली जमाली बदीन खां मंसूर जमाली सजाद जमाली तव्हां असांखे ॿुधो पिया। बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बस जे लाइ वक़्तु करियो। आशिक अली मक्सी घणे तइदाद में प्यार मोकिलिया। बेद कुर्ब सां तव्हांजा। सैफुल्ला शर तमामु घणे तइदाद में प्यार मोकिलिया आहिनि। मोहब्बतूं सां तव्हांजो तव्हां बस यादि कयो। मोहम्मद सिद्दीक़ सुमरो नौकर मां तव्हां ॿुधो पिया। बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बस यादि कयो। ऐं बदीन खां मंसूर जमाली सजाद जमाली घणे तइदाद में प्यार मोकिलण सां तव्हांजा बेद थो रहे था। तव्हां बस यादि कयो। शबीर जमाली तव्हां अस्सलाम वालेकुम लिखी यादि कयो। वालेकुम सलाम मोहब्बतूं सां तव्हांजो। हरीश कुमार पावनाणी तव्हां जियो भाल जियो लिखी यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बस यादि कयो। वफ़ा ख़ैबर सलामत असां वालेकुम सलाम मोहब्बतूं सां तव्हांजो तव्हां बस यादि कयो। ऐं ताज मोहम्मद असां यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा। शबीर जमाली जे तव्हां लिखियो असां लाइ सिंध वतन आहे जीअं सिंध मोहब्बतूं सां तव्हांजो असां लाइ बिल्कुलु सिंध वतन आहे। तव्हां बस यादि कयो। तव्हांजा प्यार बसंजे अखियुनि ते। गुर शेरखान गेंजो खां इनामला गेंजो ज़बीउल्ला गेंजो सफ़ीउल्ला गेंजो अज़ीज़ुल्ला गेंजो ऐं वसीमुल्ला गेंजो तव्हां सभु असांखे ॿुधो पिया। बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बस यादि कयो। राय भलीम लिखियो आहे त कंबर ॻोठ ॻड़ी छुटो भलीम ख़ान अदा तव्हांजो प्रोग्राम बहितरीनु आहे। मोहब्बतूं सां तव्हांजो तव्हां बस यादि कयो। ऐं सजाद अल जमाली तव्हां लिखियो आहे दादा असलम फ़क़ीर जो सॉन्ग ॻाल्हायो। असां कोशिशि कंदासीं असलम फ़क़ीर जो सॉन्ग ॻाल्हाइण जी। तव्हांजी मोहब्बतुनि जो तव्हां बस यादि कयो। मोहम्मद शरीफ़ उमराणी जियो लिखी यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बस यादि कयो। एजाद अहमद शर बहितरीनु लिखी यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा। ऐं शाहजहान फिराम शिकारपुर सिंध कीअं न घबराए ज़मान जा सितम खां ऐं सरकश सच चवणो हुजे त ख़ुदा खे बि चई ॾींदो कर।
हैदराबाद गुलिस्तान सजाद खां हाजी वलीमत भट्टी बसां यादि कयो बेद कुर्ब सां तव्हांजा असलम ख़ासि के लिए बहितरीन लिखी यादि कयो सुहिणो सिंधी छोकिरो मुहरम अली बुर्दी फिराम जाम शुरू मां तव्हां ॿुधो पिया मुहरम अली बुर्दी तव्हांजा कुर्ब तव्हां बसां यादि कयो ऐं ज़फ़र लाचारी बिनावाद सफ़र में असां सां गॾु गॾु तव्हां स्टिकर मोकिलिया आहिनि दोस्तनि खे वरी पिया कई आहे त कोशिशि करे स्टिकरनि खां पासो कयो जेतिरो थी सघे तव्हां कमेंट में पंहिंजे गुल जो नालो ऐं पंहिंजो नालो ऐं गॾोगॾु को ख़ूबसूरत मवाद मोकिलियो त असां यकीननि दिलि सां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं। शोबान अली मोहम्मद नाइस वेरी नाइस लिखी यादि कयो बेद कुर्ब सां तव्हांजा मेहन ख़ान मीराली तमामु गुर लिखी यादि कयो बेद कुर्ब सां तव्हांजा तमामु असांजे लाइ असांखे यादि कयो असांजे लाइ वक़्तु करियो ऐं एजाद अहमद शहर घणे तइदाद मां ॾेरकी मां तव्हां ॿुधंदे मैसेज कया आहिनि तव्हांजा मोहबतूं तमामु असां यादि कयो दफ़रला लाशारी गिरल लिखी यादि कयो बेद कुर्ब सां तव्हांजा तमामु असां यादि कयो ऐं वफ़ा ख़ैबर करियो गहवर मां ॿुधे पियो बेद कुर्ब सां तव्हांजा तमामु असांजे लाइ वक़्तु करियो। रमज़ान जोखियो आज़ाद कश्मीर खां तमामु बहितरीन अदा बेद कुर्ब सां तव्हांजा तमामु असां यादि कयो तव्हांजा प्यारा असांजा अखिंदे मोहम्मद अज़ीम आमदाणी जाम शुरू मां तमामु बहितरीन प्रोग्राम प्यारा मोहबतूं सां तव्हांजो तमामु असां यादि कयो तव्हांजा प्यार बि असांजे अखियुनि ते ऐं ज़हरदीन थींदी तव्हां लिखियो केसो अलाह जा करम ठीकु ठाक तमामु असांजे लाइ वक़्तु करियो तव्हांजा प्यार बि असांजे अखियुनि ते। जार खां नईम सुमरो बि साईं यादि करे पियो बेद कुर्ब सां तव्हांजा शबीर एशिया रहाए लिखी यादि कयो बेद कुर्ब सां तमामु असांजे लाइ वक़्तु करियो तव्हांजा प्यार असांजे अखियुनि ते ऐं वहीद अली ख़ासि के लिए नवाब शाह मां तव्हां ॿुधो पिया ऐं तव्हां लिखियो मोला सलामत रखे मोहबतूं सां तव्हांजो तमामु असांजे लाइ वक़्तु करियो। कुर्बान जमाली वाए पांदी मां GSN लिखी यादि कयो बेद कुर्ब सां तव्हांजा अब्दुल अज़ीज़ लाशारी तव्हां घणे तइदाद में प्यार मोकिलिया हाजी वज़ीर अली भुरकियाई गुर लिखी यादि कयो बेद कुर्ब सां तव्हांजा तमामु असांजे लाइ वक़्तु करियो ऐं शाहनवाज़ डायरी शाहपुर चाकर मां बहितरीन प्रोग्राम लिखी यादि कयो बेद कुर्ब सां तव्हांजा तमामु असां यादि कयो ऐं सुहिणो छोकिरो तव्हां लिखियो आहे त पहली दफ़ा आपके प्रोग्राम में शामिल हुए हैं मोहबतूं सां तव्हांजो असां बि घणे प्रोग्राम कोन कया आहिनि असांजो बि हिकु या ॿ प्रोग्राम इन प्लेटफॉर्म ते थिया आहिनि अवाम जो मोहबतूं जो तव्हां असां यादि कयो। असलम ख़ासि के लिए अयूब खोसे जो गज़ल माणियो जला वतन मुफ़क्किर जो रू तो में टिड़ियसि तोलाए छिणियसि हैरानगी तोसां हुई ऐं सिंध मुंहिंजी दिलि लॻी दीवानगी तोसां हुई पाज़ेब तुंहिंजे पेर मां लाथा सदाई कातलनि फेरा समें तुंहिंजे मथां पाता जलादी जाइलनि तहज़ीब खे नीयर विझी गेलियो सदिन खां घासिबनि तारीख़ जूं छातियूं छिके छिचाड़ियूं आ पागलनि अनकार जे बस रूप में तोखे ॾिसी सदको चयमि जुंझार जज़्बनि जा झंडा ॻिचनि विचां ॻोल्हे कढियमि तीरनि जे ज़ख़्मनि जा कमल एहसासनि में मेड़े रखियमि लहरी बंदर जी बाख जो हीऊं खणी दिलि सां ॿधमि माठार में खरड़ी केॾारे जूं अखियूं मुंहं में खुलियूं ऐं मोतर लती विया आङुरियुनि जे वास में मूंखे गुल कयो उहो बा वफ़ा बाग़ी अखियुनि जो रूह मूं ओढे छॾियो ऐं सिंध तूं मुंहिंजे हीअं में हल थिए बादल थिए ज़हरी अचे पोइ दौर जी वासिंग जे चालाक फण मारे लुटे विया मोहबतूं हे रोशनियूं हे ज़िंदगियूं मुंहिंजे मथां सिरकी वई आकाश तुंहिंजे जी चुनीर आकाश मूंखे वियो खंबे अलास जी वस्ती खणी चौंकनि अंदरि ॻोठनि अंदरि ॻोल्हा कयमि तुंहिंजी घणी पाती न मूं ॼाती न मूं हबकार तुंहिंजे साख थे हा बेअसी जी बाट में ॿेड़ा सभई साड़े छॾियमि हा बेअसी जी बाट में ॿेड़ा सभई छाणे छॾियमि रिण जे अंधे उन राति में तोसां मिली तोखे चुमियमि विश्राम को पाए वॾो पंहिंजूं अखियूं ॿूटे छॾियमि तोखे छॾियमि तोखे संदी बेचैन अंदरि मंझि वतन ऐं सिंध ई बेगांगी मूंसां हुई ऐं सिंध ई दीवानगी तोसां हुई ताज मोहम्मद बहितरीन लिखी यादि कयो बेद कुर्ब सां तव्हांजा तमामु असां यादि कयो मोहम्मद सिद्दीक़ सुमरो तव्हां लिखियो आहे प्रोग्राम जी शुरूआत में जेको तव्हां धरती ते पढ़ियो वरी चवंदा महिरबानी थींदी साईं असां डायल कमेंट दोस्त जो गुज़री वियो असां कोशिशि कंदासीं जेकॾहिं वरी असांजे अखि में आयो त ज़रूरु शामिलु कंदासीं मोहबतुनि जो तव्हां असांखे यादि कयो ऐं इहा डायरी लिखियलु अमीन अरबाब जी हुई अमीन अरबाब असांजी धरती जो बहितरीनु कंपेयर न सिर्फ़ु पर बहितरीनु लेखक पिणु आहे उनजा अल्फाज़ यकीननि तव्हांखे ज़रूरु पसंदि आहे शबीर जमाली तव्हां लिखियो आपका बहुत शुक्रिया आपका शो बहुत अच्छा आहे मोहबतु सां तव्हांजो तव्हां मूंसां यादि कयो ऐं तव्हांखे अॻु बि आगाही ॾींदो हलां त महिरबानी करे पंहिंजो नालो कमेंट सिंधी में लिखी मोकिलियो त असांखे पढ़ण में सवलाई थिए मोहबतुनि जो तव्हां बि असांखे यादि कयो ऐं हरीश कुमार तरफ़ां शहर खरड़ो मां अस्सलाम वालेकुम मोहबतु सां तव्हांजो तव्हां बि असांजे लाइ वक़्तु करियो गुलसन ला जवाब लिखी यादि कयो सजाद सिंधी नाइस अदा लिखी यादि कयो बेद कुर्ब सां तव्हांजा
मंसूर चांडियो तव्हां लिखियो वाह आयूब खुसो मोहब्बतूं साईं तव्हांजो तव्हां बस यादि कयो अब्दुल करीम समूह ॻोठ अब्दुल लतीफ़ टंडो जानमन तव्हां असांखे ॿुधो पिया बेहद कुर्ब सां तव्हांजा ऐं दयाल समाणी तव्हां ज़बरदस्त प्रोग्राम लिखी यादि कयो बेहद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बस यादि कयो तव्हां ॼाण में प्यार बसनि अखियुनि ते पहिरीं प्यारो दोस्त फ़हीम बुगियो लिखे थो निहारियो तो निकाबनि मां अखियूं सभु कुझु वयूं सम्झी हलियो वएं तो हिजाबनि मां अखियूं सभु कुझु वयूं सम्झी वॻी पाज़ेब पेरनि जी रकासा रूह मुंहिंजे में हलण जे हिन हिसाब मां अखियूं सभु कुझु वयूं सम्झी जवानी जल परी तुंहिंजी नदी जे वह करनि वांगुरु सदाईं मखमूर शबाबनि मां अखियूं सभु कुझु वयूं सम्झी भले भटके रुली फटके कॾहिं तरसणु अचां तो वटि सवाल न जवाबनि मां अखियूं सभु कुझु वयूं सम्झी शफ़ीउल्ला शर नए साल जी दोस्त खे दावत ॾियां थो मोहब्बतूं साईं तव्हांजो तव्हां बस यादि कयो नईम सुमरो जार खां नईम सुमरो अदा जीअं सिंधू गानो प्ले कर कोशिशि कंदासीं जेकॾहिं लाइब्रेरी में हूंदो ज़रूरु शामिलु कंदासीं तव्हांजा बि कुर्ब तव्हां असांजे लाइ वक़्तु करियो तव्हां ॼाण में प्यार बि असांजे अखियुनि ते ऐं चांदनी मोतीराम वाल खे यादि कयो मोहब्बतूं साईं तव्हांजो नालो असांखे सम्झ में नथो अचे चांदाणी या चांदाणी मोतीराम मोहब्बतूं साईं तव्हां जेकॾहिं सिंधी में नालो लिखी मोकिलियो त बहितर थी विया ऐं मुबारक अली ग्रेट टाइम लिखी यादि कयो बेहद कुर्ब सां तव्हां बि असांजे लाइ वक़्तु करियो तव्हां ॼाण में प्यार बि असांजे अखियुनि ते बाग़ी आमिर जान अलाए कहिड़े माखनि जियो लिखी यादि कयो बेहद कुर्ब सां तव्हांजा पंहिंजे घोट जो नालो ऐं पंहिंजो नालो सही नमूने लिखियो माणियो त जीअं असांखे पढ़ण में सवलाई थिए तव्हांजो बि कुर्ब तव्हां बि साईं यादि कयो ऐं क़ुर्बान अली तव्हां लिखियो अदा सिंध जे सूं गोरख जबल ते अचो दावत अथव मोहब्बतूं साईं तव्हांजी दावत अखियुनि ते ऐं तक़दीर लिखियो त ज़रूरु गोरख जा पंधु कबा मोहब्बतूं साईं तव्हां बि साईं यादि कयो मलकानी शरीफ़ जा मागनि मां सैफलाल लगारी ज़बरदस्त प्रोग्राम जा लिखी यादि कयो बेहद कुर्ब सां तव्हां बि असांखे ॻोल्हे लधो तव्हां ॼाण में प्यार बि असांजे अखियुनि ते दयाल सामाणी हैदराबाद में तव्हांजे प्रोग्राम दोस्तनि सां गॾु ॿुधी रहिया आहियूं मोहब्बतूं सां तव्हांजे सॼे दोस्तनि जे ख़ुदा पा ख़ैर करे तव्हां ॼाण में प्यार बि असांजे अखियुनि ते तव्हां बि असांजे लाइ वक़्तु करियो सजाद अली जमाली बदीन मां तव्हां ॿुधो पिया ऐं तव्हां लिखियो ज़िंदगी जे बेकार लॻे त बदीन हलियो आहे ज़िंदगी जे बेकार लॻे त बदीन हलियो आहे मूंसां जे प्यार लॻे त बदीन हलियो आहे तुंहिंजो आहियां तुंहिंजो थींदुसि तुंहिंजो कसम पिरी ॻाल्हि इन ते एतबार लॻे त बदीन हलियो आहे सिकाए साह सां तोखे समाए मां रखां ॿाहूं ॿई तोखे गले में हार लॻे त बदीन हलियो आहे तिन खां पुछ मन खां पुछ भली तो पाण खां रूह जे त्यार लॻे त बदीन हलियो आहे असलम ख़ासि करे तव्हां आयूब खोसे जी शाइरी असांखे मोकिली जबल हीअं ते रखिणो आहे जबल हीअं ते रखिणो आहे ॾोकण दिलि खे सागर ॾे तूं तालुक सभु दफ़नाया हथ सां कोरो आणे कागर ॾे तूं हाउ लिखां जे उन जी गल ते मोहबत खे तूं कोन सुञाणा रिश्तनि ते लीक ॾियां थो मुंहिंजो तोसां नातो न आहे मुंहिंजो तोसां नातो न आहे ऐं मुसाफ़िर सपनो आहियां मुंहिंजे कंहिंसां नातो न आहे को बि हाणे वणमा न आहियां सम्झ पखी जो पाछो आहियां चंड दरी में बीठल पोड़ो मूं लाइ संगती काफ़ी आहे तारा आहिनि बादल आहिनि तारा आहिनि बादल आहिनि चादर उभिजी काफ़ी आहे आईने ते धूड़ पे रिणंदी निंड लाइ गोरी काफ़ी आहे वजद उन खे भाकर विझंदो चांडो की ही काफ़ी आहे तोखे जीअं न लॻे को रहंदो दिलि जे गुल खे पाण छिना थो ऐं पतंगो अज़ली आहियां जरॾे सिरकी पाण अचां थो वक़्तु निबेरा पाण कंदो पियो तुंहिंजी बस ख़ातर ॾे तूं कोरो आणे कागर ॾे तूं वहीद किरियो लाइ कहिड़े माक सां यादि कयो बेहद कुर्ब सां तव्हां बि सां यादि कयो वहीद कोरे जो तव्हां बि यादि कयो बेहद कुर्ब सां तव्हांजा रियाज़ नवाणी बि सां यादि कयो ऐं रमज़ान पांडी अस्सलाम वालेकुम मोहम्मद रमज़ान सऊदी अरब तव्हां ॿुधो पिया बेहद कुर्ब सां तव्हां बि सां यादि कयो अब्दुल मजीद अस्सलाम वालेकुम लिखी यादि कयो वालेकुम सलाम मोहब्बत सां तव्हां बि असांजे लाइ वक़्तु करियो ऐं समील लगारी घणे तइदाद में प्यार मोकिलण सां तव्हांजा बेहद थो राहे था ऐं धरती तुंहिंजा दर्द खणी मां बस्ती भटकियो आहे
ऐं धरती तुंहिंजा दर्द खणी मां बस्ती बस्ती भटकियो आहियां ऐं कारियुनि कारियुनि रातियुनि में मां जुगनू बणिजी जरकियो आहियां। ऐं धरती तुंहिंजा गीत चई हर दिलि खे मूं दहकायो आहे। दिलि दिलि में तुंहिंजो दर्द भरे मूं जनता खे जाॻायो आहे। मोहब्बत में मिठड़ा फदो नाहे थींदो, फदे साण माण्हू वॾो नाहे थींदो। संभालिय तो माण्हूअ खे माण्हू दिलि सां, इन्हीअ लाइ दिलि में वॾो नाहे थींदो। हितां लंघो त दिलि खे लताड़े न लॻो, हितां लंघो त दिलि खे लताड़े न लॻो। पको मुंहुं करे यार साड़े न लॻो, हितां लंघो त दिलि खे लताड़े न लॻो, हितां लंघो त दिलि खे लताड़े न लॻो। पको मुंहुं करे यार साड़े न लॻो, हितां लंघो त दिलि खे लताड़े न लॻो, हितां लंघो त दिलि खे। मौजूद हूंदो इहे वक़्तु ऐं हाल तारे न लॻो, इहे वक़्तु ऐं हाल तारे न लॻो। पको मुंहुं करे यार साड़े न लॻो, हितां लॻो त दिलि खे लताड़े न लॻो, हितां लॻो त दिलि खे। गुस्से सां चपन खे चबारे न लॻो, गुस्से सां चपन खे चबारे न लॻो। पको मुंहुं करे यार साड़े न लॻो, हितां लॻो त दिलि खे लताड़े न लॻो, हितां लॻो त दिलि खे। चक्कर में
सो मुसाफ़िर जे पाए न लॻो मकाम करे यार सारे न लॻो हितां लॻो त दिलि खे लतारे न लॻो हितां लॻो त दिलि खे लतारे न लॻो मकाम करे यार सारे न लॻो हितां लॻो त दिलि खे लतारे न लॻो हितां लॻो त दिलि खे धरती सां ही असांजो दिलि रुबायूं खणी जो कुल्हे ते हथ रखी दिलासो नथा ॾेई सघूं पर सिंध जे बुखायल ॿार जे अखियुनि मां किरंदड़ लुड़कनि जो कसम आहे त हिननि जे दर्दनि खे दिलि में सांडे ॻाए वॼाए दर दर पहचान जी कोशिशि कई आहे असां कुआरे हथनि ते चिटियल मेहंदी जी महक जहिड़ो जीवन असां पेड़ाउनि में पचंदे हथनि ते फुलनि जा बणिजी पिया आहियूं असां ॾाढ जबर ऐं बेहयाई जो बोझ सही सही तोड़े जो थकी पिया आहियूं पर अञा बि अखियुनि जे कटोरनि मां इहा उमेद बि लुड़कनि सां गॾु किरे थी त नेठि त सुबुह सोजरो थींदो ऐं बाग फुटी वियल अमन जो तरानो गुंजंदो ऐं धरती सुख जो सिज ॾिसंदी उन आस खे बरक़रार रखंदे विखेरियो पिया आवाज़ हवानि में प्रोग्राम ॾिया ॾिया लाट सां ऐं ॾिया ॾिया लाट सां में आऊं आहियां सनाउला शेराणी ऐं बाख साख सां चवां थो सुख जो सिज उभरणो आहे ऐं बाख साख सां चवां थो सुख जो सिज उभरणो आहे ही कोट ग़ुलामी जो ऐं तोक गिची जो नेठि करे भरणो आहे शामिल प्रोग्राम कंदासीं तव्हांजा आयल कमेंट मोहबतनामा असां हिकु हिकु करे शामिल कंदासीं ऐं धणी बख़्श राज धणी बख़्श पालारी नूरियाबाद मां तव्हां ॿुधो पिया बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बसां यादि कयो मलकाणी शहर जे मागर मां समीला लगारी तव्हां बसां यादि कयो मुफ़्त सां तव्हांजो समीला लगारी तव्हां प्रोग्राम खे शेयर कयो जे पंहिंजे ॻोठ जा मलकाणी जा ॿिया दोस्तनि आवाज़ सफ़र खे कराए सघनि दाइम आलमानी राहमू मिठा तड़ मां ॿुधो पिया बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बसां यादि कयो रमज़ान पांडी तव्हां मोलाई मुमताज़ मराबाली खे यादि कयो बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बसां यादि कयो नज़ीर ख़ान तव्हां बसां यादि कयो ऐं गुलाम रज़ा रिंद तव्हां लिखियो आहे सिंध सलामत साथ सलामत बतारिक 6 इंशाल्लाह अरबा जे शाम खमीज राति ठीकु 8 बजे मामा अलावर रिंद ॻोठ संदसि जे उताक ते मच कचारे प्रोग्राम रखियो वियो आहे जंहिंमें सिंध जा मशहूरु सुगड़ दानिशर लेखक अदीब ऐं साफ़ी शरीक थींदा सभिनी दोस्तनि ॻोठाणनि ऐं इलाइक़े वासियुनि खे हिन सक़ाफ़ती प्रोग्राम में भरपूर शिरक जी दावत अर्ज़ु रखिजे थी दाइम आलमानी राहिमू ॻोठ मिठा तड़ तालको छाछरो दिलो थरपार मां ॿुधो विया बेद कुर्ब सां तव्हांजा मोहम्मद सलीम बोज़ार तव्हां लिखियो आहे ॾिया ॾिया लाट सां तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे सलीम बोज़ार धेंगाणू बोज़ार मां तव्हां ॿुधो पिया बेद कुर्ब सां तव्हांजा मीर ख़ान अलाए कहिड़े माख सां यादि कयो बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां बसां यादि कयो तव्हां ॼाण में प्यार बसि अखियुनि ते ऐं दाइम आलमानी राहिमू तव्हां घणे तइदाद में प्यार मोकिलिया आहिनि तव्हांजे मुफ़्तूं असांजे लाइ एज़ाज़ आहिनि ऐं कोशिशि करे हिकु या ॿ कमेंटनि में सुठो मवादु मोकिलियो त बहितरु थींदो ऐं असां उहो ई शामिलु करियूं जीअं काफ़ी दोस्तनि जो को सनियो न रहिजे तव्हां लिखियो आहे मेरी उंगली पकड़ लेना मुझे तना नहीं करना ये दुनिया एक मेला है तो मैं खोने से डरता हूँ दरबान अली तव्हां लाइ कहिड़े माख सां यादि कयो बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां ॼाण में प्यार बि असांजे अखियुनि ते तव्हां बि असां यादि कयो ऐं अलाए कहिड़े मां खां असलाम ख़ासि के लिए लिखे थो मुंहिंजो वतन किथे आहे सोड़ी थियल हयाती सिंगर पियल हवाऊं कहिड़े नगर में आया नोहा लगन निगाहूं पंहिंजे पगर में बि सकरनि खां पुछां थो मुंहिंजो वतन किथे आहे मुंहिंजो वतन किथे आहे खंजर जे नोक वैशी मन में खुथी पई आहे मुर्कनि खां मोकिलाणी जनमनि खां थी वई आहे रातिनि जी ओपराई मिटी जो ॼण ओसारो पंहिंजे ई जाग हाणे पंहिंजो कफ़न बणी आहे अक्सर जला वतन दिलि मूंखां इहो पुछे थी मुंहिंजो वतन किथे आहे मुंहिंजो वतन किथे आहे केटी बंदर में बि मां समुंड खां पुछां थो मुंहिंजो वतन किथे आहे मुंहिंजो वतन किथे आहे कारो को बूट हरर मूंखे चिपी विझे थो ॾियारी जो कोई ॾियो मुंहुं में अची लिके थो मंछर जी सींद मन में वाका वॾा करे थी सेवण जो सुर्ख सुरको मूंखे कपे छॾे थो बालक जी बेवतन खिल मूंखां इहो पुछे थी मुंहिंजो वतन किथे आहे मुंहिंजो वतन किथे आहे हैरान थर में बि मां चंड खां पुछां थो मुंहिंजो वतन किथे आहे
धरती लुटियल अमर जे एहसासनि जो ओलाणो सांझी सुञी में आऊं मेरांजड़ो मुहाणो मूंखे डंगी गदारी मूंखां थिए पुछाणो हर ख्वाब मुंहिंजो दिलबर कुंजन जियां कुसाणो ज़ख़्मनि जी रोज़ झिलमिल मूंखां इहो पुछे थी मुंहिंजो वतन किथे आहे मुंहिंजो वतन किथे आहे तारीख़ जे जबर जो मां ॾंड खां पुछां थो मुंहिंजो वतन किथे आहे मुंहिंजो वतन किथे आहे। तनवीर बलोच लाइ हिकिड़े माख सां यादि कयो बेद क़ुर्ब सां तव्हां तमामु असांजे लाइ वक़्तु करियो गुलाम रज़ा रिंद घणे तइदाद में प्यार मोकिलण सां बेद थोराइता ऐं बुगियो साहब तमामु बहितरीन आवाज़ आहे मुफ़्तु सां तव्हांजो फ़हीम तमामु असांजी यादि कयो तव्हांजा हाणे में प्यार बि असांजे अखियुनि ते तमामु असांजी यादि कयो। तस्लीम सरकी तव्हां लिखियो डियर ब्रदर आई कैन नॉट से हाउ मच आई लव यू एंड हाउ स्पेशल यू आर टू मी ऑल आई कैन सेज माई वर्ल्ड इज़ फुल ऑफ स्माइल्स वेन एवर यू आर विथ मी लॉट ऑफ थैंक्स यू आर लिसनिंग मी तमामु असां यादि कयो तव्हां ॼण प्यार सां हिकिड़े तनवीर बलोच सिंधी जो प्रोग्राम आहे तंहिंजे करे तव्हांखे असां वधीक अंग्रेज़ी में जवाबु नथा ॾेई सघूं तमामु असांजे लाइ वक़्तु करियो तव्हां जूं मोहबतूं। नवाब अली हिकिड़े माख सां यादि कयो ज़वार रियाज़ अली तव्हां इस्लामाबाद मां ॿुधो पिया बेद क़ुर्ब सां तव्हांजा शाहिद अली मेहर हाय भा केसे हो फिराम टंडो जान मोहम्मद मोहबतूं सां तव्हां टंडे जान मोहम्मद जी नगरी मां ॿुधो पिया ऐं असांखे तमामु वेझो असां मलकानी शरीफ़ जा मागनि मां प्रोग्राम करियूं पिया मुफ़्तुनि जो तमामु असांजी यादि कयो मुज़मिल अली वेरी नाइस लिखी यादि कयो बेद क़ुर्ब सां तव्हांजा गुलाम रज़ा रिंद तव्हां लिखियो मासूम बछड़े ऐं संदसि जीजल माउ जे ॻोड़नि जो नोटिस वठो सेवण शरीफ़ वज़ीर अला सिंध जे आबाणे शहर में थियल कैर किरन सुमरो बान सैदाबाद थाणे जे साम्हूं 22 दिसंबर ते। 22 दिसंबर ते चइनि हथियारबंदनि खेसि पिस्टल जा सिधा फायर करे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो हुयो जंहिंखां पोइ गुज़िरियल 8 ॾींहं खां पोइ किरन सुमरो अॼु पंहिंजे नंढड़े पुटु रियान सां बोलनि ज़रिए भान थाणे ते पइजी संदसि चइनि जवाबदारनि मथां केस दाख़िल कराए छॾियो। अब्दुल वाहिद मुतवा अस्सलाम वालेकुम लिखी यादि कयो मुफ़्तु सां तव्हांजो मुंहिंजे ख़्याल में तव्हां कच्छ ॿुड़ी इंडिया मां ॿुधो पिया बेद क़ुर्ब सां तव्हांजा तमामु असांजे लाइ वक़्तु करियो तव्हां ॼाण में प्यार बि असांजे अखियुनि ते। ऐं सजाद अली जमाली अलाए कहिड़े माउ खां लिखे थो वरी यार जानी मिलणु कोन थींदो वरी ज़ुल्फ़ जा नाज़ छुअणु कोन थींदो सवेरे सवेरे ही महताबी चहिरो वरी यार तुंहिंजो ॾिसणु कोन थींदो ऐं ईअं बदीन शहर में रातियुनि जो रातियूं वरी यार पंहिंजो रहणु कोन थींदो हलिया वेंदासीं हसीन हवाऊं छॾे अकाबी शराबी निगाहूं छॾे वेंदासीं हुसन जो हिंदोरो उहो बदीन शहर उहो बदीन शहरो। ॻोठ खान मोहम्मद पालारी थाणो बुलाखान खां मोहम्मद क़ुर्बान जान पालारी तव्हां लिखियो आहे बहितरीनु शो मुफ़्तु सां तव्हांजो तमामु असां यादि कयो तव्हां ॼाण में प्यार असांजे अखियुनि ते ऐं क़ुर्बान अली तव्हां लाइ हिकिड़े माउ खां लिखियो आहे तमन्ना दिलि जी आहे हिकु भेरो हली आहे मरी क़ुर्बान जे मां चा क़बर मुंहिंजे ते 4 कुल पढ़ी वञ मुफ़्तु सां तव्हांजो तव्हां गोरखिल स्टेशन मां ॿुधो पिया बेद क़ुर्ब सां तव्हांजा तमामु असांजे लाइ वक़्तु करियो तव्हां ॼाण में प्यार बि असांजे अखियुनि ते। मुजाहिद हुसैन बहितरीन प्यारा सदाईं आबाद जो लिखी यादि कयो बेद क़ुर्ब सां तव्हांजा तमामु असांजे लाइ वक़्तु करियो ऐं शंकर लाल हाय डियर लिखी यादि कयो बेद क़ुर्ब सां तव्हांजा तमामु असांखे यादि कयो तव्हां ॼाण में प्यार असांजे अखियुनि ते अताउला लग़ारी मलकाणी खां तव्हां सलाम मोकिलिया आहिनि वालेकुम सलाम मुफ़्तु सां तव्हांजो तमामु असांखे यादि कयो असलम ख़ासि के लिए तव्हां लिखियो आहे फिराम कड़ियो गामर मुफ़्तु सां तव्हांजो तव्हां घणे तइदाद में प्यार मोकिलिया ऐं बहितरीनु मवाद मोकिलियो तव्हां ॼाण में प्यार बि असांजे अखियुनि ते। मलकानी शरीफ़ जे मागनि मां समीला लग़ारी बि सां यादि कयो बेद क़ुर्ब सां तव्हांजा घणे तइदाद में प्यार मोकिलण सां तव्हांजा बैत तोराइता मीर जुमन तव्हां लिखियो आहे त ॾिया लाट सां तमामु बहितरीनु प्रोग्राम मीर जुमन ख़ासि के लिए धिंगाणो बोज़दार मां तव्हां ॿुधो पिया बेद क़ुर्ब सां तव्हां असांखे यादि कयो निसार अहमद अलाए हिकिड़े माउ सां यादि कयो बेद क़ुर्ब सां तव्हांजा ऐं मुजाहिद हुसैन तव्हां लिखियो आहे लख लाइक़ आबाद रहो प्यारा असां ओबाड़ो शहर खां मुफ़्तु सां तव्हां ओबाड़ो शहर मां वेही असांखे ॿुधो पिया बेद क़ुर्ब सां तव्हांजा तमामु असांजे लाइ वक़्तु करियो। बाग़ी सिंध परस्त मीर इमरान जमाली बलोच तव्हां लिखियो आहे हिन हुन जनम लाइ वचन थो कयां मां जिते बि हुजां सिंध तुंहिंजो थियां। गुलाम रज़ा रिंद अलाए कहिड़े माउ खां लिखियो चलो तुम साथ मत देना मुझे बेशक भुला देना नए सपने सजा लेना नए रिश्ते बना लेना भुला देना सभी वादे सभी कस्में सभी नाते
तुम्हें जाना इजाज़त है, जो दिल चाहे वो सब करना, मगर अब तुम किसी से भी अधूरा प्यार मत करना। दुर्दन कुमार अले कड़े माख से याद कयो, बेद कुर्ब से तवजा तमाम असन लाइ वक्त करियो, तवजा मैं प्यार से किंदे दाइम अलमानी रहमो मिठा तड़मा ता लिखियो आ। तो खुश तो वो रहते हैं जो जिस्मों से मोहब्बत करते हैं, रूह से मोहब्बत करने वालों को अक्सर तड़पते देखा है। मीरपुर साकरे जे हवान में देशी राजा फ़याद कलमती बलोच सलाम प्यारा लिखी याद कयो, वालेकुम सलाम मोहब्बतू से तवजो तमाम बसन जे लाइ वक्त करियो, तवजान में प्यार बसन खिंदे नूर गुल रिंद अलाए कड़े माख से याद कयो, बेद कुर्ब से तमाम बसन जे लाइ वक्त करियो। गुठ कंबरकोट मुगेरी खान निजावत खान मुगेरी लाजवाब प्रोग्राम प्यारा लिखी याद कयो, बेद कुर्ब से तवजा तमाम बसन जे लाइ वक्त करियो। उसैद खालिद मलकानी शरीज मागर में ज़बरदस्त प्रोग्राम लिखी याद कयो, बेद कुर्ब से तमाम बसन जे लाइ वक्त करियो, तवजान में प्यार बसन किंदे शहजाद अली महर तव्हां लिखियो आ। कंहिंखे ज़िंदगी में घणी अहमियत ॾियण खां अॻु संदुसि ज़िंदगी में पंहिंजी अहमियत ॼाणे वठो। पनीरे खां गुलाम रसूल लगारी लिखे थो हसन दर्स जी शायरी, मोहब्बत मीर बागे जी कमल जहिड़ी कहाणी आ, लॻाए लाड़ जंहिंसां लहूं वाहे सिंधराणी आ। हयाती इश्क थो खोटे मोहब्बत थी मिटी गोए, असां वाट जा वारस असांजी खाक छाणी आ, भले केॾो खणूं खाऊं मोहब्बत जा बुखिया आहियूं, मिलण महबूब जो मानी असां लाइ प्यार पाणी आ, किनारा ऐं डंडूं पंहिंजो कंदियूं क़ाइमु रहनि दाइम, पखियुनि ऐं प्यार जी टोली उतां हरका उॾाणी आ, शहर जाना में जितां आई बीठो तो टने बागे, उते ई मोहब्बतनि जी दिलि वञी हिन मीर माणी आ।
महबूबनि सां अखियूं अखियुनि में मिलाए जवानी मिलाइण जे मुद में बि असां अखियूं रुआड़ियूं आहिनि ऐं गुल पंखड़ियुनि जहिड़े जोबनि खे पिरे पोलारनि जे ख्वाबनि लाइ उजाड़ियो आहे। ऐं धरती गवाह रहिजा, ऐं धरती गवाह रहिजा, तुंहिंजे आज पे लाइ असां रोलाक पंहिंजी रातिनि जी छातियुनि ते आज़ादी जी तमन्नाऊं खणी जाग जो जाग समुंड ताते अखियूं रत कयूं आहिनि। असां कलम खे कराए खां झले ज़ोरी सच लिखराए चपनि ते हवा में उॾारियो आहे ऐं हर साह सुर्गे में तुंहिंजो नाव पचारियो आहे। सच सूरी ते चढ़ी वरजायो आहे ऐं सिंध असां हर जन्म में तुंहिंजो सॾायो आहे। ही फटका, ही पथराव, ही गैसन गोला सभु संदे बि धरती असां तोसां निभायो आहे। प्रोग्राम ॾिया ॾिया लाट सां में हिकु दफ़ो वरी तव्हांखे भलीकार कंदासीं। अवां सां हमसफ़र आहियां सनावला शेराणी। अवां सभिनी जो मोहबतूं हिकु हिकु करे तौर तके शामिलु कंदासीं। तव्हांजा उहे कमेंट ऐं मोहबतूं जेके असांजे स्क्रीन ते नज़र अची रहियूं आहिनि। मिठी थरपारकर खां अब्दुल्ला जुणे जो, नंढड़ो खलीकुर रहमान जुणे जो सलाम जो लिखी यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा तमामु असांजे लाइ वक़्तु करियो। तव्हांजा में प्यार असांजे अखियुनि ते तमामु असां यादि कयो। ऐं मीर एजाज़ अली छलगरी तव्हां समेत सिंध जे दोस्तनि खे सलाम। बहितरीन प्रोग्राम गीतनि ऐं शाइर सां गॾु सिंधी मारोड़नि जे दां वायर वसनी ताईं पहुचाईंदा रहो। मुफ़्त सां तव्हांजो असां इहा बि कोशिशि कंदासीं सिंध जे दर्दनि जी ॻाल्हि पचाइण जी, छो जो असां सिंध धरती जे दर्दनि जी ॻाल्हि पचाइण ख़ातिर इहा आवाज़ बदम हवाउनि में विखेरियूं पिया। असलम ख़ासि के लिए तव्हां अयूब खोसरी शाइरी मोकिली जे ज़बानो माठ खे छोड़े विझनि। रोज़ राहनि में उदासी था ॾिसूं, खोड़ अज़ियत जा खुलियल किताब आहिनि। बेसुरी मौसम मथां आहे उभी, बेमहल सड़ंदा वतन ॻाढ़ा गुलाब। हीउ सॼो ई दौरु आहे बेभरम, इश्क खे ई चीर पाता था वञनि। इश्क खे ई चीर पाता था वञनि, सूंह जे खीमनि मथां पैरा हणी गैर जा गीत ॻाता था वञनि। सोच खे बेकवाह करण जो साज़िशूं अॼु बि आहिनि देश जो को अलमयो। अॼु बि देश जो आहे को अलमियो, खोड़ ख्वाबनि जी अञा फाटल रिलियूं दर्दनि जे नई रूप जो आहिनि पतो। ज़िंदगी जे वाट ते मक़्तल अञा, चंड खे गारियूं मिलनि थियूं बेरहम। का बि साञा जी रही न आहे घिटी, सिज खे बूंदा हणनि था बेशरम। नेण पंहिंजा जीअं न को जांचे सघे, तंहिं करे ममनू आहिनि आरसूं की न सच जी काओ बि आङर थिए। उन करे ज़ख़्मी कयल आहिनि आङरियूं, हिन मेञायल राह में पंहिंजूं सभई जे ज़बानूं माठ खे छोड़े विझनि। पोइ पको वेसा आहे दिलि भरो, सुबुह पंहिंजा सभु कुंवारा थी पवनि। अली हसन लाखो गुड लिखी यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा तमामु असां यादि कयो। गुलाम रज़ा रिंद तव्हां लिखियो माशाल्लाह प्रोग्राम जियो जियो तुंहिंजे आवाज़ जो अंदाज़ पंहिंजो आहे। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि करे, हर ख़ुशी तव्हांखे नसीब करे। मुफ़्त सां तव्हांजो अलाह तव्हांखे बि आबाद रखे। तव्हां असांखे मुफ़्तूं अर्पियो था। तव्हांजा में प्यार बि असांजे अखियुनि ते। ऐं मोहम्मद सिद्दीक़ सुमरो लिखियो सिंध जा सगारा लेखक अलाह जुड़ियो कलोड़ो। अमर राय सिंह सोडे खे अपील आहे हिन प्रोग्राम में को मवाद मोकिलियो। मुफ़्त सां तव्हांजो अमर राय सिंह राजपूत असांखे हर प्रोग्राम में मोकिलींदो रहंदो आहे मवाद। ऐं असां अमर राय सिंह राजपूत जा काफ़ी मवाद पढ़ंदा पिया अचूं, हिन प्रोग्राम में शामिलु कंदा अचूं।
पर असां हीउ प्रोग्राम हिन पेज तां अॻिए हफ़्ते खां पोइ करणु चालू कयो आहे। अॻु में असां हिन हफ़्ते में हिन पेज ते को बि प्रोग्राम न आहे कयो, त जीअं इहा दोस्तनि खे आगाही आई त यकीननि अमर राय सिंह राजपूत ज़रूरु असांखे हिन प्रोग्राम में पंहिंजो मवादु मोकिलींदो। फ़हीम बुगियो तव्हां घणे तइदाद में प्यार मोकिले असांखे पंहिंजो चयो। मुफ़्तूं साईं तव्हांजो, तव्हां बि असांजा पंहिंजा आहियो जो पंहिंजाइप जो अहसासु अर्पियो था ऐं पंहिंजाइप जो अहसासु अर्पण खां पोइ बि पंहिंजो अव्हांखे न भायूं त इहा बि पंहिंजाइप कोन थींदी। तव्हां ॼाण में प्यार बि असांजे अखियुनि ते। ऐं नवीद बिरोही तव्हां भिरिया रोड मां ॿुधो पिया। नवीद डेडिकेट ज़ाहिद बिरोही, इरशाद अली बिरोही, अवैस बिरोही तव्हां सां गॾु मुफ़्तूं साईं तव्हांजो, तव्हां बि असांखे यादि कयो। तव्हां ॼाण में प्यार असांजे अखियुनि ते। ऐं सिकंदर जमाली बदीन खां तव्हां लिखियो आहे, तव्हां सां गॾु नंढड़ी अंज़ा रानी अफ़ज़ा रानी तव्हां नंढड़ियूं बि असां इन सर्दी में ॿुधनि पियूं ऐं नंढड़ियूं बि अदा करे आबाद हुजनि। तव्हां लिखियो आहे, सिंध तोखे सिंगारे वेंदासीं दुश्मन लाइ बाह ॿारे वेंदासीं। सिंध तोखे सिंगारे वेंदासीं दुश्मन लाइ बाह ॿारे वेंदासीं। वयो सिर असांजो त परवाह न आहे, शाद जो जाम पाण खे प्यारे वेंदासीं। थियो तोसां ज़ुल्म आहे हर भेरे, ज़ालिमनि जा घर ॿारे वेंदासीं। सिंध तोखे सिंगारे वेंदासीं, जिजल तोखे सिंगारे वेंदासीं। ज़ुल्फ़कार बिरोही अस्सलाम वालेकुम लिखी यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा, तव्हां बि असां यादि कयो। ऐं ग़ुलाम रज़ा रिंद तव्हां लिखियो आहे, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हीअ दुआ तुंहिंजे नाम ऐं मुंहिंजे नाम दुआ कई आहे। ऐं अलाह पाक अव्हांखे राति ॾींहुं नेमतनि रहमतनि सां मुस्तफ़ीद फरमाए। अलाह पाक तव्हांजो सभई मुश्किलातूं आसान करे ऐं दुश्मन जे शर उनजी नज़र बंदे बददुआनि खां महफ़ूज़ रखे ऐं पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे। अलाह पाक तव्हांखे हमेशह गुलनि तरह खिलंदो रहे, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। आमीन या रब्बुल आलमीन। साईं साॻी दुआ असां तव्हांजे बि नज़र कयूं था। अलाह पाक तव्हांखे बि सदा आबाद रखे। तव्हां असांखे मुफ़्तूं अर्पियूं। तव्हां ॼाण में प्यार बि असांजे अखियुनि ते। ज़ुल्फ़कार बिरोही तव्हां माशाअल्लाह ज़बरदस्त जियो लिखी यादि कयो। ऐं सरदार अहमद जमाली फ्राम विलेज अली ख़ान जमाली नियर बखर तालका न्यू सईदाबाद डिस्ट्रिक्ट मटियारी। ऐं तव्हां सईदाबाद में ॿुधो पिया। मुफ़्तूं साईं तव्हांजो, तव्हांजी सथरे ख़ुदा पाक ख़ैरु करे। तव्हां ॼाण में प्यार बि असांजे अखियुनि ते। शहजाद अली महर लिखियो आहे, मेरे अदाओं क्यों न कातलाना होते मुर्शद, मेरे महबूब ने बड़े प्यार से संवारा है मुझे। अलीगुल लगारी अले कहिड़े मां खां हाय लिखी यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा। ऐं फ़हीम बुगियो तव्हां लिखियो आहे त तव्हां प्रोग्राम शेयर करण लाइ चओ। साईं प्रोग्राम दोस्तनि खे अॻु बि अर्ज़ु कंदा हलूं त प्रोग्राम खे वधि खां वधि शेयर कयो, जीअं असांजो आवाज़ु सफ़र अञा बि अॻिते वधे। जेकॾहिं तव्हांजो मुहबतूं असां सां गॾु रहियूं त असां हीउ प्रोग्राम हर हफ़्ते कंदा रहंदासीं। ऐं असां अञा त शुरूआति कई आहे हिन आवाज़ बदम जी। जेकॾहिं तव्हां सभिनी जो सरो साथ असां सां गॾु रहियो त यकीननि असां हिन आवाज़ सफ़र खे तव्हां ताईं पहुचाइण जी वरी कोशिशि कंदासीं। ऐं तॾहिं कोशिशि कामयाबु ईंदी जॾहिं अव्हांजो सरो साथ हूंदो। आवाज़ बदम खे शेयर कयो ऐं असांखे तव्हां पंहिंजे प्रोग्राम बाबति आगाही दिलि सां ॾियो त असांजो आवाज़ सफ़र प्रोग्राम तव्हांखे कीअं पियो लॻे। सजाद अली जमाली तव्हां लिखियो आहे, दोस्ती के दुनिया में ऊंचा हमारा नाम है, जलती है दुनिया हमसे और जलाना हमारा काम है। साईं तव्हां जलाइण वारो कमु न करियो। मुफ़्तूं जेको जले पियो उहो पंहिंजे साड़े में सड़ी मरंदो, पर तव्हां कोशिशि करियो ॿियनि खे ख़ुशि रखण जी। अलाह अव्हांखे बि ख़ुशि रखे। मुफ़्तूं साईं तव्हांजो, तव्हां बि असांखे यादि कयो। तव्हां ॼाण में प्यार बि असांजे अखियुनि ते। वाजिद बोज़दार तव्हांजो मुफ़्तूं वकार अली हाय लिखी यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा। मीर एजाज़ अली छलगरी तव्हां लिखियो, रोज़ाने जे बुनियाद ते प्रोग्राम खे मुक़ररु वक़्त ते हलायो वञे। तव्हांजो आवाज़ु पंजाब जो अहसासु ॾियारींदड़ आहे। मुफ़्तूं साईं तव्हांजो, तव्हां असांजा पंहिंजा आहियो ऐं पंजाब जो अहसासु यकीननि तव्हांखे महसूसु थिए पियो त यकीननि तव्हां असांजा पंहिंजा आहियो। तव्हां ॼाण में प्यार असांजे अखियुनि ते जो असांखे पंहिंजो सम्झो। ख़ान एच अलाए कहिड़े मां खां यादि कयो। बेद कुर्ब साईं तव्हांजा। ऐं मोहम्मद हनीफ़ तव्हां बहितरीन जानी मिस्त्री मोहम्मद हनीफ़ पावर बदीन खां तव्हां ॿुधो पिया। बेद कुर्ब सां तव्हांजा, तव्हां ॼाण में प्यार बि असांजे अखियुनि ते। वहीद अली अलाए कहिड़े मां खां हाय लिखी यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा। ऐं वकार अली असांखे यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा, तव्हां बि असांजे लाइ वक़्तु कढियो। ऐं नवीद बिरोही तव्हां लिखियो, प्लस प्ले फ़ौजिया सुमरो। साईं फ़ौजिया सुमरो जेकॾहिं असांजे एल्बम में अॼु मौजूदु हूंदी त यकीननि असां शामिलु कंदासीं। तव्हां ॼाण में प्यार बि असांजे अखियुनि ते। तव्हां बि असांखे पंहिंजो चयो। नवीद बिरोही तव्हां भिरिया खां ॿुधो पिया। बेद कुर्ब सां तव्हांजा, तव्हां बि असांजे लाइ वक़्तु कढियो। तव्हां ॼाण में प्यार बि असांजे अखियुनि ते। तव्हां बि असांखे यादि कयो।
नवीद अली हाय लिखियल हिकिड़े माउ खां यादि कयो। दोस्तनि खे हर आगाही या ॾींदा आया आहियूं त पंहिंजो नालो ऐं पंहिंजे घोट जो नालो कमेंट में ज़रूरु लिखो त असांखे बि इहा ख़बर पए त असांजो आवाज़ु किथे किथे पहुचे पियो ऐं कहिड़ा कहिड़ा महिरबान असांखे कराइनि पिया। गुलाम रज़ा रिंद तव्हां लिखियो, अदा साईं असांजो साथ तव्हां सां आहे, पर कॾहिं असांखे बि तव्हां साथ ॾिजो। मुफ़्त सां तव्हांजो साथ सां ई प्रोग्राम हली सघंदो ऐं असांजो यकीननि तव्हां सां साथ आहे। तव्हां सां साथ हिन सर्दी में बि निभायूं पिया। तव्हां जिते बि आहियो अलाह करे आबाद हुजो। त वञण में प्यार असांजे अखियुनि ते ऐं इहा असां कोशिशि कंदासीं जेकॾहिं प्रोग्राम असां तव्हां सॼणनि तरफ़ां मोट मिली त असां हर हफ़्ते पंहिंजे हिन अॼोके ॾींहं ते हिन टाइम ते प्रोग्राम कंदासीं। सभिनी जो मोहबतूं जो तव्हां हिन आवाज़ सफ़र में असां सां गॾु आहियो। वकारली ॾाकरी तव्हां लाइ हिकिड़े माउ खां ॾाकरी खां मुंहिंजे ख़्याल में ॿुधो पिया। बेद कुर्ब सां तव्हां ॼाण में प्यार बि असांजे अखियुनि ते ऐं एजाज़ अली बजीर एजाज़ अली उमरकोट मां ॿुधो पिया। बेद कुर्ब सां तव्हां बि असांजे लाइ वक़्तु करियो। मोहम्मद सादिक लिगारी अस्सलाम वालेकुम लिखी यादि कयो। मुफ़्त सां तव्हांजो वालेकुम सलाम। तव्हां बि असां यादि कयो। तव्हां ॼाण में प्यार असांजे अखियुनि ते ऐं नारे खां अजिद अब्दुल गनी शरब सां यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हां बि असांजे लाइ वक़्तु करियो। चंबड़ खां गुलाम सर रिंद बि असां यादि करे पियो। मुफ़्त सां तव्हां बि असां यादि कयो। तव्हां ॼाण में प्यार बि असांजे अखियुनि ते ऐं अहमद अली सब्ज़ोई कंदकोट मां ॿुधो पिया। बेद कुर्ब सां तव्हां ॼाण में प्यार बि असांजे अखियुनि ते। अली हसन बुगियो बि असां यादि करे पियो। बेद कुर्ब सां अली हसन तव्हां बि असांजे लाइ वक़्तु करियो। मोहम्मद सादिक सऊदी अरब मां ॿुधो पिया। बेद कुर्ब सां तव्हांजा ऐं अता मोहरम मावड़ानी तव्हां लाइ हिकिड़े माउ खां यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हां बि असां यादि कयो। बाजारा मां अज़ीज़ अला सिंधीअ सां यादि करे पियो। पनीरे खां गुलाम रसूल लगारे सां यादि कयो ऐं कुनेरी खां सोनिया कोलिया सां ॿुधो। अली अकबर शेरानी मलकानी शरीफ मागन मां सां यादि कयो। तव्हां ॼाण में प्यार असांजे अखियुनि ते। जुडो खां ख़ैर मोहम्मद ऐं फारूक चांडियो बि असां यादि करे पियो। हैदराबाद खां कुलसम बलोच दी असां यादि कयो। अल्ताफ़ हुसैन दिलशाद हुसैन मुश्ताक हुसैन गुलाम कादर ऐं ज़ाकिर उनड़ तव्हां असांखे यादि कयो। तव्हां ॼाण में प्यार बि असांजे अखियुनि ते। प्रोग्राम ॾिया ॾिया लाट असां पंहिंजे पछाड़ के पंध तरफ़ गामज़न आहे ऐं पछाड़ के पंध में जेके महिरबान ॿुधंदड़ आहिनि उन्हनि खां इहा गुज़ारिश कंदासीं त असां कोशिशि कंदासीं हर हफ़्ते अॼोके ॾींहुं छंछर जे ॾींहुं राति जो 8:30 खां वठी 9:30 ताईं आवाज़ बज़म विखेरण जी ऐं उन दौरान जेकॾहिं तव्हां हिन प्रोग्राम बाबति का शिकायत या का बि तजवीज़ ॾियणु चाहियो त यकीननि असांखे उहा तजवीज़ मोकिलियो। अव्हांजे राय सां ई प्रोग्राम अॻिते हली सघंदो ऐं असां कोशिशि कंदासीं अव्हां सॼणनि जी ख़िदमत में हर हफ़्ते छंछर जे ॾींहुं अॼोके ॾींहं ते अचण जी ऐं अव्हांजूं मोहबतूं असां हिकु हिकु करे सारे संभारे यादि कंदासीं। हैदराबाद ॻोठ गुलसन छरगरी खां मीर एजाज़ अली छरगरी तव्हां ॼाण में प्यार असांजे अखियुनि ते। वकार अली ॾोकर तव्हां ॼाण में प्यार असां कॾहिं कोन विसरंदासीं। वकार हुसैन भाई आई एम दुबई मां तव्हां दुबई मां ॿुधो पिया। बेद कुर्ब सां तव्हां बि असां यादि कयो। ऐं मुठार आज़ीम सांद तव्हां हेलो लिखी यादि कयो। मुफ़्त सां तव्हां बि ॼाण में प्यार बि असांजे अखियुनि ते। मंठारली जूणी जो असां यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा मिठी मां ज़हरदीन जूणी जो असांखे ॿुधे पियो। शाद यूनस लगारे असांखे चंबड़ मां ॿुधो ऐं ॻोठ गुलामत कंबो मां अब्दुल रशीद कंबो असां यादि कयो। मलकानी शरीफ मागन मां मजीद ऐं अता मन लगारे बि असां यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हां बि असां यादि कयो। तव्हां ॼाण में प्यार असांजे अखियुनि ते। बदीन शहर खां सजाद जमाली ऐं इमरान जमाली तरफ़ां सरदार अल बलोशी जमाली खे सलाम वालेकुम सलाम। मुफ़्त सां तव्हां बि असां यादि कयो ऐं ज़ुल्फ़कार बिरोही तव्हां सऊदी अरब मां ॿुधो विया। बेद कुर्ब सां तव्हां ॼाण में प्यार असांजे अखियुनि ते। मुठार अज़ीम सईद सांद तव्हां टनो जानमान ॿुधो पिया। बेद कुर्ब सां तव्हां ॼाण में प्यार बि असांजे अखियुनि ते। मलकानी शरीफ मागर मां मोहम्मद ख़ालिद लगारी अब्दुल हफ़ीज़ लगारी असांखे ॿुधो ऐं चंबड़ खां बहितरीन लेखक ख़ूबसूरत राइटर मुर्क लगारी बि असां यादि कयो। अले कहिड़े माउ खां अली मुराद बलोच बि असां यादि कयो ऐं विरावा जे नगरी मां आफ्ताब ख़ासि किले असां यादि कयो। अले कहिड़े माउ खां असांजी भेण गज़ल सिंधी बि असां यादि कयो। मीर बाक़िर हसन बालादी अले कहिड़े माउ खां असां यादि कयो। कराची खां असांजी भेण फहमीदा शरफ बलोच बि असांजे लाइ वक़्तु करियो।
पंगरियो खां अली हसन बलोच असांखे ॿुधे पियो। कराची खां मोहम्मद आमिर लगाड़े असांखे ॿुधो। ॻोठ फोटो हिंगोर जामा अब्दु मोहम्मद इस्माइल हिंगोर जो असांखे यादि करे पियो। ऐं सागर आफ्ताब अली बजीर बि असांखे न विसारियो। मलकानी शरीफ मागन मां मिस्किन मोहम्मद मिसाल लगाड़े बि असांखे ॿुधो। मिठी जे हवान मां बहितरीन लेखक ख़ूबसूरत शाइर अमर साइड बि असांखे ॿुधो। बाबर अली बिरेमणी अली कहिड़े मार्क्स सां यादि कयो। ऐं अबू ज़ैबी मां रमज़ान खां रिंद बि असांखे यादि कयो। कच्छ भुज जागा सनावला समा ऐं मोलाई जलाल समूह बि असांखे ॿुधनि पिया। बेद कुर्ब सां तव्हांजा पंगरियो खां मरहम अली आमदानी बि असांखे यादि कयो। बेद कुर्ब सां तमामु असांखे यादि कयो। तव्हांजा हाणे प्यार असांजे अखियुनि ते ऐं सांगी वाजिद अली कहिड़े माउ खां यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हां स्टिकर मोकिलिया आहिनि। उन खां बजाए जेकॾहिं कमेंट में पंहिंजो नालो पंहिंजे गुर जो नालो मोकिलियो आहे त मोहब्बतूं साईं तव्हांजो इफ़्तिख़ार अमन ज़बरदस्त प्रोग्राम लिखी यादि कयो। ऐं वकार अली VIP गुर लिखी यादि कयो। बेद कुर्ब सां तमामु असांजे लाइ वक़्तु करियो। अला बख़्श मियाणू थरी अलाए कहिड़े माउ खां असां यादि कयो। जुॾे खां असांजी भेण ज़ुबैदा कलोई बि असांखे यादि कयो। ऐं भिरिया खां असांजी भेण रियाना कलेरी बि असांजे लाइ वक़्तु करियो। ऐं मलकानी शरीफ़ मागर मां नवाज़ अली शहज़ाद शेरानी बि असांखे यादि कयो। मलकानी शरीफ़ साॻी माउ खां ज़ेब लगारे असांखे ॿुधो। ऐं कुनरी खां सोनिया कोहली जो मुफ़्त ॿुधियो। रब नवाज़ हालो परवेज़ लगारे असांखे कराची मां ॿुधनि पिया। बेद कुर्ब सां तव्हांजा ऐं मलकानी शरीफ़ जे मागन मां मुनवर बील असांखे यादि कयो। बेद कुर्ब साईं तमामु असांजे लाइ वक़्तु करियो। हाट FM 105 बदीन जो बहितरीन कंपेयर साईं अज़ीज़ बम्बरो बि असां सां हिन वक़्तु मौजूदु आहे। मुफ़्त साईं तव्हांजो अलाए कहिड़े माउ खां मेवी शाहजाणो अनली शेरी शाहजाणो असांखे यादि कयो। ऐं रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो बहितरीन कंपेयर असांजो उस्ताद साईं अली अहमद जमाली बि असां सां गॾु आहे। मुफ़्त साईं तमामु असांखे न विसारियो। ऐं मोहम्मद अरसन नायो असांखे ॿुधे पियो। बेद कुर्ब साईं तमामु असांजे लाइ वक़्तु करियो। वकार अली तव्हां लाड़काणे मां ॿुधो पिया। सजाद अली जमाली तमामु ज़बरदस्त प्रोग्राम मुफ़्त सां तव्हांजो तमामु असांखे यादि कयो। तव्हांजा हाणे प्यार असांजे अखियुनि ते हाजी इलियास तव्हां लिखियो आहे त सिंधी आवाज़ ऐं रेडियो शुरू कयो आहे तव्हां ऐं तंहिं लाइ महिरबानी। सिंधी रेडियो इंडिया मां फेसबुक ते हले थो ऐं एड थी कजे त गॾिजी सिंध हिंद खां कॾहिं दुनिया जी कुंड कुर्छ ते रहंदड़ सिंधियुनि खे राब्ते में आणियो। उन्हनि जे अंग अखर बि गॾु कयो। उन्हनि जा मोबाइल नंबर एड फ्रेंड कयो। इंडिया में सुहिणा सिंधी पोनी ऐं सिंधी संगत बि इंडिया खां फेसबुक ते हले थो। ऐं तमामु सिंधी ॿोली खे ज़िंदा रखियो अचो। सिंधी ॿोली जे वाद वेझ लाइ कमु कंदा रहो। महिरबानी मुफ़्त साईं तव्हांजो। असां यकीननि असांखे न कंहिं शोहरत जी तात ते पंधु असां करियूं पिया ऐं न ई असांखे इहा का लालच आहे। पर असांजी हिकु ई तमन्ना आहे असांखे पंहिंजी ॿोली पखेड़ करण जी। असां कोशिशि करियूं पिया पंहिंजी ॿोली जी बका जे लाइ। छो जो असां नथा चाहियूं जो सुभाणे खे सिज में ईअं लिखिजे त हिकिड़ी हुई सिंध ऐं हिकिड़ी हुई सिंधी ॿोली। तंहिंजे करे असांजी इहा ई कोशिशि रही आहे पंहिंजी सिंधी ॿोली जे लाइ। असांजी सिंधी ॿोली असांजी माउ सिंध अमर जी ॿोली आहे। ऐं मिठी लोली में जेकॾहिं असां लात न पखेड़ियूं असां तॾहिं बि ॾुआरी थींदासीं। छो जो असां जेकॾहिं 2 दर्जा पढ़िया आहिनि त यकीननि असां ते इहो फ़र्ज़ु थिए थो पंहिंजी ॿोली जे कारण ऐं पंहिंजी सिंधी मारोड़नि जे दर्दनि जे कारण कुझु न कुझु लाट ॿारिजे। ज़रूरी न आहे त कंहिं एहतिजाजनि में किथे अमली कमनि में असांजी पहुच जेकॾहिं न बि आहे। पर जेकॾहिं असां वाकारण असांजे वस में आहे त वाका करणु वसमूं त असां ज़रूरु उहे वाका कंदासीं पंहिंजे सिंधी मारोड़नि जे लाइ पंहिंजी सिंधी ॿोली जे लाइ। खवा उहो सिंध जे कंहिं कुंड कुर्छ में या दुनिया जे कंहिं बि कुंड कुर्छ में को बि सिंधी रहंदड़ किथे बि हुजे पर असां यकीननि उन्हनि खे सलाम चवंदासीं। ऐं हक़ीक़तनि में असांजा वाक़ई इंडिया मां काफ़ी लिसनर आहिनि जेके असांखे ॿुधनि पिया असांखे मवाद मोकिलिनि था। असां उन्हनि जा बेद थोराइता आहियूं जो असांखे यादि कनि पिया ऐं पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजी ॿोली में ईंदड़ लोली खे पंहिंजो सम्झी भाकरे भरियनि था। सांगी वाजिद तव्हां लिखियो अदा आपका बहुत अच्छा प्रोग्राम आहे। मुफ़्त साईं तव्हांजो अली मोहम्मद अली बलोच तव्हां सां यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा ऐं ख़लीफ़ो आलम शेर ॻाढ़ो शेर मां ॿुधो पिया। बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां सभिनी जा कुर्ब जो तव्हां असांखे सर्द राति में पंहिंजो चमदे प्यार अर्पियो ऐं सभिनी जा प्यार असां पहुचाईंदे पछाड़ खे पंध ते पुॻासीं। जेकॾहिं अञा बि कंहिं पिरीं जो प्यार ऐं सन्यो रहिजी वियो हुजे त उनजे लाइ असां मोदरत खवायूं। असां साॻी सिका फ़क़ीर सां ईंदड़ हफ़्ते मिलण ताईं पंहिंजे प्रोग्राम खे पछाड़ खे 15 वठी वञूं था ऐं जिते पछाड़ खे पंध में असां तव्हांखां मोकिलाईंदासीं। इश्क ऐं मुश्क क़ैद नथा थी सघनि ॻाल्हि इहा बि अची हुजरी पर धौरे खीर जहिड़ो इहो बि सच आहे त असांखे दर्द जे दर्दनि ॻारायो आहे। काती अठां कंधा अञा बि अॻिते पंधा मंज़िल असांजी ओपरी न आहे मंज़िल असांजी सिंध आहे। धरती जहिड़ा दर्द असांजा ऐं अव्हांजा हवाउनि जे नज़र थी चुका ऐं पइजी चुको आवाज़ बदम पछाड़ के पंध में पछाड़ को पंधा प्यार थी वञे निमाणी नाज़न भरी न्यार थी वञे।
पछाड़ को पंधा प्यार थी वञे निमाणी नाज़न भरी न्यार थी वञे पंध प्यार जता वार जी वयासीं खिलंदे मोकराईंदे का खिकार थी वञे। इन ते पंहिंजे प्रोग्राम डिया डिया लाट सां मां पंहिंजे मेज़बान सनाउल्ला शेराणी सां गॾु मशीनी सहकारी साथी अलाह बचाओ बुलाणी खे वरी मिलण ते इजाज़त ॾींदा मोकिलायूं था दिलियूं गॾु।